अस्सलाम वालेकुम या अली मदद माया तानी पंहिंजे सिंगर सभा से जीअं त असां वाधूआ ते ही जेका होटल आहे पालारी होटल इन्ही जे सिंध पालारी होटल इन जे भरिसां असां हिकिड़ो नंढो कैंप लगायो आहे ग़रीबनि जी हेल्प करण जे लाइ। तव्हां खां जेकी बि मदद पुॼी सघे तव्हां असांजी कयो, असां उहा ग़रीबनि जी कंदासीं। लाज़मी न आहे त तव्हां सिर्फ़ु पैसा ॾेई वञो, तव्हांजे इस्तेमाल में जेके शयूं न आहिनि, जेके यूज़ में न आहिनि, राशन थियो, कपिड़ा थिया, उन खां अलावा जेके माना ग़रीबनि जे कमु अचण जूं शयूं आहिनि उहे तव्हां हिते कैंप ते जमा कराए सघो था। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां सभु ईंदा ऐं जेके असांजा चाहींदड़ आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे कैंप ते अची करे ऐं पंहिंजो जेको आहे सो हक़ अदा कयो, अॻिते जे लाइ सवाबु हासिलु कयो। अलाह से तव्हां सभिनी खे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो फ़नकार माशूक़ अली खोखर। जीअं त फेसबुक ते बि असां पोस्ट रखी हुई त साज़ आवाज़ सथ ऐं फ़नकार शाइर इतिहाद वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ऐं उन सां गॾु सरदार बदरदीन पालारी भाउ जिन जी गॾियल हिकिड़ी कैंप आहे बोर्ड सताइण लाइ, ऐं जेके असांजा म्यूज़िक सां सलाड़ियल जेके असांजा इन बोर्ड जे करे ऐं बरसाति जे करे परेशान आहिनि दोस्त ॿाहिरि, उन्हनि जी सहायता जे लाइ असां हीअ कैंप लॻाई आहे। ऐं जेके सरहंदी वारा भाउ आहिनि असांजा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त इन में भरपूर हिसो वठो जीअं असां पंहिंजे भाइरनि जी ख़िदमत करे सघूं, मदद करे सघूं। अस्सलाम वालेकुम, मां आहियां सिंगर सुमेरा अली ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव। सो असां अॼु वाधूआ होटल बाईपास ते कैंप खोली आहे ग़रीबनि जे लाइ, छोकी अॼु असांजी सिंध में तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे ग़रीबनि जो, कंहिंजा घर ॾही विया, कंहिंजा बच्चा रुली विया। सो असां हीअ कैंप खोली आहे उन ग़रीबनि जे लाइ। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे, जेके बि मूंखे हीअं ॾिसी रहिया आहिनि उन सभिनी खे गुज़ारिश आहे कि ग़रीबनि जी मदद कयो ऐं वाधूआ ते अची जेको बि तव्हां खां थी सघे सिंध पालारी होटल ते अची मदद कयो। जेको बि तव्हांखे राशन पाणी कपिड़ा जेको बि थी सघे मदद कयो ऐं पंहिंजी सिंध लाइ भरपूर कोशिश कयूं पिया असां। अलाह कंदो असांजी हीअ कोशिश, अलाह साईं ज़रूरु क़बूल कंदो ऐं रब सां गॾु आहे, अलाह साईं ख़ैरु कंदो। सो वॾी दुआनि में यादि मदद कयो। अस्सलाम वालेकुम या अली मदद, जी लतीफ़ जी ॿोली जीअं मुंहिंजा मारूड़ा। अचो त गॾिजी मदद कयूं बोर्ड मुतासिरनि जी ऐं असांजे म्यूज़िशियन फ़नकारनि, असांजे फ़न सां मुहबत कंदड़ सिंध वासियुनि जी सभु गॾिजी हिकु अहम कयूं, गॾिजी अहद कयूं त असां मिसकीननि मारूड़नि जी मदद करणी आहे। हीअ कैंप असां लॻाई आहे बदर पालारी ऐं असांजे सिंध फ़नकारनि जी तरफ़ां। सभु गॾिजी फ़नकारनि ऐं यतीमनि असांजे मारूड़नि मिसकीननि जी मदद कंदासीं। हिकु ई अज़म आहे सभिनि जो, असां गॾिजी पंहिंजे मारूड़नि जी मदद कंदासीं। अचो सभु गॾिजी सिंध पालारी होटल वटि असांजी कैंप लॻल आहे, असांजी मदद कयो। जीए सिंध जी लतीफ़ जी ॿोली। अस्सलाम वालेकुम, मां आहियां बिलोसना। अॼु असांजो गॾु थियण जो मक़सदु हिकिड़ो ई आहे, हीअ कैंप लॻायो वियो आहे असां बाईपास ते आहियां सिंध पालारी होटल वटि। हीअ ग़रीबनि जे लाइ आहियां, बोर्ड मुतासिरनि जे लाइ जेके माना इमदादी ॾेई सघनि, जेके माना ग़रीबनि जी मदद करे सघनि, हीअ असां उन्हनि जे लाइ कैंप लॻाई आहे। बराए महिरबानी जंहिंखे बि मदद करणी आहे सिंध पालारी होटल वटि बाईपास वटि असां कैंप लॻाई आहे, जंहिंखे बि हेल्प करणी आहे उहा अची हिते मदद करे वञनि ग़रीबनि जी। थैंक यू सो मच। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां गुलाम सरोवर लाड़। हीअ जेका असां कैंप ई आहे मुतासिरनि जे लाइ हीअं, ऐं उन में असांजा शाइर फ़नकार ऐं जेके असांजा साथीदार जेके ग़रीब मिसकीन आहिनि उन्हनि जी मदद लाइ हीअं। ऐं अलाह जी फज़ल सां जेके बि असांजी टीम कमु करे रही आहे तमामु सुठो कमु करे रही आहे, जंहिंमें असांजा सुठा दोस्त, सुठा फ़नकार, सुठा शाइर जेके तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह जेका बि असांखां मदद पुगी बिल्कुलु करण लाइ